भी इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे कबर सां गॾु मस्जिद आ। मदीने हलंदे मुझे महबूब जे कबर सां गॾु चओ मस्जिद आ। रोज़े सां गॾु मस्जिद आहे कि न आहे? हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह महबूब सुभानी अल्लाह जो वली साईं पीरान पीर रात जे वक्त में मस्जिद में तहज्जुद पढ़ण जे लाइ घर खां ॿाहिरि निकितो। रात जो टाइम आहे, आखिरी पहर आहे। चोर चोरी जे लाइ निकिता, चोरी न लॻो न। जॾहिं साईं जन खे ॾिठऊं चोरनि तसव्वुर कयो ही बि असां जहिड़ो चोर हूंदो। हिन टाइम जो जागे पियो ही केर आहे? उन्हनि खे पतो न हो ही त साईं पीरान पीर आहे महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैह साईं अब्दुल कादिर जीलानी। चोरनि आवाज ॾेई करे चयो ओ बाबा साईं अल्लाह न करे तू भी असां जहिड़ो लॻे थो, तू भी असां जे कंपनी जो लॻे थो। हिन टाइम जो जागे पियो यार असांजी चोरी न लॻी आ, महिरबानी कर का घर ॿुधा को बंगलो ॿुधाओ असां चोरी कयूं तोखे भी हिस्सो ॾींदासीं। साईं अब्दुल कादिर जीलानी जे अखियुनि में पाणी अची वियो आ। रोई करे फरमायूं चोरी कंदो? हा चोरी करणी आ। साईं फरमायो रब्बे काबा जो कसम 40 साल मूंखे गुज़री विया हिकिड़े जाइ ते मां चोरी कंदो आ। उन जे खजाने में मच्छर जे पर जेतिरो भी फर्क न आयो आ। चोरनि चयो वाह बाबा जी वाह तू त भलो मिली वई, हल त हलू। साईं अब्दुल कादिर जीलानी अॻिते चोर कट हलंदा रहिया। ॿुधो दुनिया जा मुसलमानो अल्लाह जे वलीहन जे अमल खे ॾिसो, बुज़ुर्गनि जे प्यारे मुहब्बत खे ॾिसो। साईं हलंदे हलंदे मस्जिद जे दरवाज़े ते हा अवां जो प्यार पतो न आहे अलाए छा साणे। मस्जिद जे दर खां भी मुसलमान वाक़ुफ़ कोन्हे। चंद जेके हूंदा महले जा मुसलमान जेके मस्जिदुनि खे आबाद करण वारा हूंदा। नंढे चोर वॾे चोर खे हथड़ी करे चई त बाबा जी तो मस्जिद के दर पर हिते छा लोटा चोराईंदासीं? वॾे चोर चयो न तू जूनियर चोरा मां सीनियर चोरा। मस्जिद जे अंदरों मतां को रस्तो हुजे, कहिड़ो रस्तो हुजे? अॼुकल्ह भी चोरनि खे रब साईं हिदायत ॾे अहिड़ा बदबख्त मस्जिद जी सोलर प्लेट भी चोराए वेंदा हलिया, उनखे भी माफ़ न कंदा। कल 3 ॾींहं अख़बार में हुयो मस्जिद जी सोलर भी चोराए विया। ये चोरनि जो हाल अल्लाह शाला हिदायत ॾे। उन्हनि फरमायो साईं हाणे छा कजे? साईं पीरान पीर फरमायो बदना खणी करे वुज़ू कयो। साईं वुज़ू कयो असांखे दियो अमल अचे कोन। साईं फरमायो मां तव्हांखे करायां थो। साईं वुज़ू जी कहिड़ी ज़रूरत आ? साईं अब्दुल कादिर जीलानी फरमायो बाबा मकान जे मालिक चयो आ जॾहिं चोरी करण अचो त बावुज़ू अचो। चोरनि चयो वाह बाबा जी पहिरीं चोरी आहे जेका बावुज़ू। जॾहिं चोर वुज़ू करे मस्जिद जे अंदर आया हाणे कीअं कयूं? साईं फरमायो जीअं मां कयां तीअं तव्हां कयो। साईं अब्दुल कादिर जीलानी नमाज में बीही रहियो फरमाई अल्लाहु अकबर। जॾहिं चोर भी पोयूं नमाज में बीठा साईं जन जॾहिं सजदे में वया दाह निकिरी वियो न रोई करे फरमायाऊं ओ मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे बाननि खे तुंहिंजे दर ते कीअं वठी आयो हा? रब साईं मुंहिंजो एतिरो कमु हो अॻिते तूं ॼाण त तुंहिंजा बाना ॼाणनि। साईं जॾहिं सजदे खां सर मथे खणी फरमायो हलो बाबा चोरी कयूं। चोरनि जो सर सजदे में हुयो, अखियुनि में पाणी हुयो, ज़ुबान ते ज़िक्र खुदा हो। थोरो थोरो ॾाढो सुभान अल्लाह। ज़ुबान ते
जिक्र खुदा ओ मुसलमान तुझे ज़बान ते अल्लाह जो नालो छोना है। नज़हतुल मजालिस किताब जो हवालो अल्लाह से फरमायो सोहना मां अल्लाह टिन शैन सा प्यार कंदो हवा घणन शैन सा ए मुंहिंजा रब साईं कहिड़ियूं शयूं अल्लाह से फरमायो पहिरे नंबर ते लिसानुन ज़ाकिरुन व क़ल्बुन शाकिरुन व जसदुन अलल बलाए साबिरुन। अल्लाह से फरमायो सोना उहा ज़बान मूंखे महबूबा जेका ज़िक्र खुदा करे जंहिंजे ज़बान ते ज़िक्र खुदा हुजे। अल्लाह सी फरमायो उहा ज़बान मूंखे महबूब जंहिंमें ज़िक्र खुदा हुजे मां अल्लाह उन सां ॾाढो प्यार कंदो आहियां। वाइदो कर मुसलमान अॼु खां बाद अल्लाह जो ज़िक्र कंदासीं तुंहिंजे ज़बान ते कूड़ न हुजे गिला न हुजे ग़ीबत गंद गार न हुजे त अल्लाह साईं जो ज़िक्र हुजे।